बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असां MS वर्ड में नवा शॉर्टकट की सिखंदासीं। सभ खां पहिरियां ई हिडन पैराग्राफ सिखूं था त MS वर्ड में हिडन पैराग्राफ कीअं आणिबो आहे। हिडन पैराग्राफ आणण लाइ बराबर RAND स्मॉल ब्रैकेट ओपन ऐं स्मॉल ब्रैकेट क्लोज्ड खां पोइ तव्हां इंटर प्रेस कंदा त हिडन पैराग्राफ अची वेंदो। हाणे असां कंट्रोल प्लस डिलीट शॉर्टकट की सिखूं था। कंट्रोल प्लस डिलीट सां लफ़्ज़ खे शुरूआत खां यानी अॻियां डिलीट कबो आहे। मां ऑन वर्ड खे डिलीट कंदुमि। ऑन जे अॻियां मां कर्सर रखियो आहे ऐं कंट्रोल सां गॾु मां डिलीट की प्रेस कंदुमि त ऑन वर्ड सॼो डिलीट थी वेंदो। ऐं हाणे मां द खे डिलीट कंदुमि, इंसर्ट खे, टैब खे ऐं साॻियो ई कंट्रोल Z सां अंडू कयां थो। यानी कंट्रोल प्लस डिलीट की असां पूरे वर्ड खे शुरूआत खां यानी कर्सर अॻियां रखी डिलीट कबो आहे। हाणे मां गैलरीज़ वर्ड जे अॻियां कर्सर रखी कंट्रोल सां गॾु डिलीट की प्रेस कंदुमि त गैलरीज़ वर्ड सॼो डिलीट थी वेंदो। कंट्रोल सां गॾु डिलीट। ऐं हाणे असां कंट्रोल प्लस एरो कीज़ जो इस्तेमालु सिखंदासीं। कंट्रोल प्लस राइट एरो की सां कर्सर वर्ड जी राइट साइड ॾांहुं डायरेक्ट वेंदो आहे ऐं कंट्रोल प्लस लेफ्ट एरो की सां कर्सर वर्ड जी लेफ्ट साइड ॾांहुं डायरेक्ट वेंदो आहे। ऐं कंट्रोल प्लस अप ऐं डाउन एरोज़ की सां कर्सर डायरेक्ट पैराग्राफ ॾांहुं ईंदो आहे। कंट्रोल सां गॾु मां राइट एरो की प्रेस कंदुमि त कर्सर वर्ड जी डायरेक्ट राइट साइड ॾांहुं वेंदो। मां कंट्रोल सां गॾु राइट एरो की प्रेस कयां थो त कर्सर वर्ड जी राइट साइड ॾांहुं डायरेक्ट वञे थो। ऐं हाणे मां लेफ्ट एरो की प्रेस कंदुमि कंट्रोल सां गॾु त कर्सर वर्ड जी लेफ्ट साइड ॾांहुं डायरेक्ट हाणे द जे अॻियां आयो आहे, टैब जे, इंसर्ट जे, द जे अॻियां आहे ऑन जे। ऐं कंट्रोल प्लस अप ऐं डाउन एरो की सां कर्सर खे डायरेक्ट पैराग्राफ ॾांहुं आणिबो आहे। जीअं ई मां कंट्रोल सां गॾु डाउन एरो की प्रेस कंदुमि त कर्सर सेकंड पैराग्राफ ॾांहुं डायरेक्ट ईंदो। ऐं अञा मां वधीक प्रेस कंदुमि डाउन एरो की खे कंट्रोल सां गॾु त कर्सर थर्ड पैराग्राफ ते अची वेंदो। ऐं हाणे मां अप एरो की प्रेस कंदुमि कंट्रोल सां गॾु त कर्सर सेकंड पैराग्राफ ते अची वेंदो डायरेक्ट। ऐं हाणे अञा मां वधीक प्रेस कंदुमि अप एरो की खे त कर्सर फर्स्ट पैराग्राफ ते अची वेंदो। हाणे असां कंट्रोल प्लस F शॉर्टकट की सिखंदासीं। कंट्रोल प्लस F सां वर्ड खे हाईलाइट कबो आहे ऐं उन सां गॾु इहो बि ॾिसबो आहे त उहो वर्ड केतिरा दफ़ा आयल आहे। कंट्रोल सां गॾु मां F की प्रेस कंदुमि त नेविगेशन ऑप्शन खुली ईंदो। ऐं नेविगेशन ऑप्शन में सर्च बार आहे। इन सर्च बार में लफ़्ज़ टाइप करणो पवंदो ऐं उहो लफ़्ज़ हाईलाइट थींदो ऐं मालूम बि थींदो त उहो लफ़्ज़ केतिरा दफ़ा आयल आहे। सर्च बार में मां डॉक्यूमेंट वर्ड टाइप कयां थो। डॉक्यूमेंट त डॉक्यूमेंट वर्ड ॾिसो हाईलाइट थींदो ऐं उन सां गॾोगॾु सर्च बार जे हेठां तव्हां ॾिसो जिते डॉक्यूमेंट टाइप कयो आहे 6 मैचिस लिखियलु आहे। यानी हीउ डॉक्यूमेंट जेको वर्ड आहे उहो 6 दफ़ा आयल आहे। यानी कंट्रोल प्लस F सां वर्ड जेको आहे त हाईलाइट बि थींदो आहे ऐं उन सां इहो बि मालूम थींदो आहे त उहो वर्ड केतिरा दफ़ा आयल आहे। हाणे असां अल्ट प्लस शिफ्ट प्लस D शॉर्टकट की सिखूं था। इन शॉर्टकट की असां करंट डेट आणिबी आहे, यानी जेका डेट तव्हांजे कंप्यूटर में सेव थियल हूंदी। पैराग्राफ जे हेठां मां अल्ट प्लस शिफ्ट प्लस D की प्रेस कंदुमि त करंट डेट अची वेंदी। अल्ट प्लस शिफ्ट प्लस D की ॾिसो ही करंट डेट अची वई आहे। ऐं हाणे मां टैब खे दबाए अल्ट सां गॾु शिफ्ट की ऐं प्लस में T की प्रेस कंदुमि त करंट टाइम अची वेंदो।
हीअ ॾिसो अल्ट सां गॾु शिफ्ट ऐं हुन सां टी की प्रेस करण सां करंट टाइम अची वियो आहे। सो हिननि खे मां डिलीट कयां थो। सो हीअ हुआ अॼु जा शॉर्टकट कीज़। ईंदड़ वीडियो में नवनि शॉर्टकट कीज़ सां हाज़िर थींदासीं MS वर्ड जे। सो इन लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं प्लस में बेल आइकन खे बि दॿाईंदा त जीअं मुंहिंजे वीडियो जे बारे में तव्हांखे ख़बर पइजी सघे। सो तेसीं ताईं सलमान मंगीअ खे ॾींदा इजाज़त। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू।